नाज़रीन बुलेटिन में अवांखे भली कार चौथा बुलेटिन शुरुआत में अहम खबर शामिल कंदासीं। ठटोबा जिते बरसात जेकी आहे उहा तेज़ थी वई आहे। तेज़ बरसात ठटे शहर में नाज़रीन तबाही मचाए छॾी आहे। जॾहिं त क़ौमी शाहरा ते 4 फुट पानी भीजी वियो आहे। ठटे शहर तोड़े साहिली पट्टी में ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। ख़बर अवां सां ठटो मां शेयर कयो आहे जिते ज़ोरदार बरसात तबाही मचाए छॾी आहे। क़ौमी शाहरा ते 4 फुट पानी भीजी वियो आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे में ज़ोरदार बरसात तबाही मचाए छॾी। क़ौमी शाहरा ते 4 फुट पानी भीजी वियो आहे। ज़ोरदार बरसात सबबि ठटे शहर तोड़े साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थियण लॻी आहे। ठटे जी शाही बाज़ार जे मार्केट जे दुकाननि में बरसाती पानी काहे पियो आहे। ठटे जे शाही बाज़ार जे मार्केट जे दुकाननि में बि नाज़रीन पानी काहे पियो आहे। ठटो मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही, छा सूरत हाल आहे ठटे जी? जी रिज़वान, ठटे शहर में बरसात जो सिलसिलो जेको शुरू थियो राति खां वठी उहो सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। राति 9 वॻे खां जेको शुरू थियल बरसात आहे उन में 12 वॻे खां शिदत आई आहे। जंहिंखां पोइ हिन वक़्तु गुज़िरियल 3 कलाकनि खां बरसात शदीद ज़ोरदार बरसात हिन वक़्तु बि जारी आहे। जंहिं सबबि ठटे शहर जी शाही बाज़ार वारा इलाइक़ा आहिनि। ठटे शहर जी मजमूई तौर ते ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जी सूरत जारी आहे। जिते कोस्तानी इलाइक़ा, जाबरू इलाइक़ा आहिनि ऐं ऊचाई वारा इलाइक़ा आहिनि, हुननि में बरसात पई आहे। मुख़्तलिफ़ नयूं वहियायूं आहिनि, उन करे बि इलाइक़े वासियुनि लाइ ख़तरे वारी सूरत आहे। ज़मीनी राब्ता जेके आहिनि कोस्तानी इलाइक़नि जा कटी विया आहिनि, पर वधीक सूरत ठटे शहर ऐं शहर जे आसपास वारनि इलाइक़नि लाइ पैदा थी आहे। ठटे शहर में ज़ोरदार बरसात वारी सूरत बरक़रार रहण जे करे शाही बाज़ार में पानी 4 खां 5 फुट भीजी वियो आहे। ऐं जेके इतला मिली रहिया आहिनि शहरियुनि सां राब्तो थी रहियो आहे ऐं उन्हनि जे चवण ते हाणे उन्हनि जे घरनि में पानी दाख़िल थियण लॻो आहे। केतिरा ई शाही बाज़ार जी जेके मार्केटूं आहिनि उन्हनि जे दुकान में पानी टाए पियो आहे। जंहिं करे शहरी जेके निकिरी पिया आहिनि उन पंहिंजे दुकान खे बचाइण जी कोशिश में रुधल आहिनि। पर ठटे शहर जे निकाल वारो समूरो जेको सिस्टम आहे उहो नाकारा बणिजी वियो आहे। ख़ासि तौर ते ठटो आउटफॉल जेको सब ड्रेन आहे उनजी हालत ख़राब आहे। ऐं उहो कंहिं बि वक़्तु जेके ॿुधाइनि पिया माहिरीन ॿुधाइनि पिया उहो बैक फ्लो करण जो इम्कान आहे। अहिड़ी सूरत सबबि ठटे शहर लाइ वधीक फल पैदा थी सघे थी। हिन वक़्तु मजमूई सूरत ठटे शहर ऐं शहर जे कची आबादी वारे इलाइक़नि में ॿोॾ वारी सूरत आहे। शहरी ॿोॾ वारी मंज़र पैदा थी विया आहिनि। शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, ठटे जो बुखारी महलो हुजे, कची आबादी वारो इलाइक़ो हुजे, ठटे जी शाही बाज़ार हुजे, आगर पाड़े वारो इलाइक़ो हुजे या मच्छी मार्केट वारो इलाइक़ो हुजे, उहे सभई इलाइक़नि में जिते शहरी इलाइक़ा उहे मुतासिर थी रहिया आहिनि उते शाही बाज़ार जी सूरत ख़राब थियण लॻी आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके सिम नाला आहिनि उहे सिम नालनि ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। जंहिं करे उहो ठटो सब ड्रेन जेको आहे उहो मसला पैदा थियो आहे। उहो पाणी न पियो खणे, जंहिं सबबि ठटे शहर जे लाइ वधीक परेशानी जी सूरत पैदा थी रही आहे। ऐं ठटे जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें जेके बुखारी महले वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते ठटे जी कची आबादी वारो इलाइक़ो आहे, ठटे जे मुख़्तियारकार ऑफिस ताईं मुख़्तियारकार ऑफिस ऐं उनजे आसपास वारा इलाइक़ा उनमें पानी दाख़िल थी वियो आहे। ठटे जी मुख़्तियारकार ऑफिस आहे या ठटे जी जेका निमन वारी अस्पताल जेका ठटे जी सिटी OPD सॾाई वेंदी आहे उनजे अंदरि पानी दाख़िल थी चुको आहे। ऐं हिन वक़्तु मजमूई इरिगेशन कॉलोनी ठटे जी उनमें पानी भीजी वियो आहे। जंहिं करे शहरियुनि लाइ परेशानी वारी सूरत आहे। सॼी राति शहरी जागी गुज़ारियो आहे, पर पाणी जी निकाल ऐं ज़िले इंतिज़ामिया को बि तहरक न वरितो आहे। ख़ासि तौर ते म्यूनिसिपल इंतिज़ामिया या ख़ासि तौर ते जेका पब्लिक खातो जंहिंजी ज़िम्मेवारी हुजे थी ड्रेनेज जे निकाल लाइ, बरसाती पाणी खे निकाल करण लाइ, उन लाइ को तहरक न पियो वरितो वञे। इंतिज़ामिया मुकमल तौर ते ग़ाइब आहे। वाइस चेयरमैन ठटे म्यूनिसिपल कमेटी जो मुस्तफ़ा ख़ुशि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे। उनजी चवण आहे त शहर जी सूरत जीअं पोइ तीअं ख़राब थी रही आहे। जेके मोटर मशीनूं आहिनि या जेके ख़ासि तौर ते पाणी निकाल करण वारो सिस्टम आहे उहो नाकारा पइजी वियो आहे। उनजी कोशिशि आहे त उहो जेको सिस्टम बहाल थिए, पर बिजली मुकमल तौर ते बंदि आहे। जंहिं करे मुतबादल तौर ते पब्लिक हेल्थ खाते जेका मोटर मशीनूं आहिनि उनजो बंदोबस्तु न करे सघी आहे। डीज़ल मशीनूं आणे न सघी आहे। जंहिं करे उहो पाणी जीअं पोइ तीअं भीजी रहियो आहे ऐं उहो पाणी शहरी इलाइक़नि लाइ वधीक ख़तरे जी सूरत पैदा करे रहियो आहे। जी अच्छा महबूब, ॿुधायो जो फुटेजिस में जेको पाणी ॾेखारे वञे पियो उहो पाणी 4 फुट त न आहे। कहिड़ा उहे इलाइक़ा आहिनि जिन में 4 फुट ऐं चओ पिया 5 फुटनि ताईं उहो पाणी आहे जिते उहो जमा थी चुको आहे? जी ठटे शहर जी जेका शहरी इलाइक़ा हेठां इलाइक़ा आहिनि उन्हनि में त वधीक ॿुधायो वञे थो त 4 फुटनि खां बि वधीक पाणी आहे। पर जेके पंहिंजे नाज़रीन ॾिसनि पिया जेके फुटेज में नज़र अचनि पिया, फुटेज में पाणी नज़र अचे थो, उहो पाणी को हेठां इलाइक़नि जो छाकाणि उते ताईं रसद पहुचण, पर शहरी इलाइक़नि जो मेन
स्टाफ छटे शहर जो मेन स्टाफ मेन क़ौमी शाइरा ठटो कराची हैदराबाद के गंडीदड़ क़ौमी शाइरा मंज़र आहिनि शाहजहां जामे मस्जिद जे अॻे वारो हिसो उहो आहे फ़कीर रोड ॾांहुं टर्न कंदड़ मोड़ आहे उहो आहे या ख़ासि तौर ते आमरी स्टाफ वारो इलाइक़ो आहे जेको शेख फरीद चौक आहे छटे जो मेन जेको शाही बाज़ार वारो चौक आहे छटे शहर गर्ल्स कॉलेज वारो इलाइक़ो आहे गर्ल्स कॉलेज खां वेंदड़ कच्ची आबादी ऐं शहरी आबादी ॾांहुं इस्लामपुर मरे ॾांहुं वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहे इलाइक़ा आहिनि जिते इहो पाणी जेको 4 खां 5 फुट मेन रस्तनि ते मेन रोडनि ते मेन शाइरान बीठल नज़र अचे पियो इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त शहर में कहिड़ी सूरताल हूंदी जेके इतला हाणे मिली रहिया आहिनि शाह कमाल वारे इलाइक़े में बुखारी वारे इलाइक़े में या शाही बाज़ार वारनि इलाइक़नि में उते सूरताल ख़राब थियण लॻी आहे दुकाननि में ऐं माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थियण लॻो आहे जंहिं करे शहरनि में गंदगी वारी सूरताल आहे पर इंतज़ामिया ख़ासि तौर ते पाणी जे निकास आहे उहो ख़ासि तर्क न नज़र अचे ऐं ख़ासि तौर ते जेके लाॻापियल इख़्तियार अमलदार आहिनि उहे हिन जेके माण्हू जिते उॾी रहिया आहिनि उते उहे कामोरा या उहे जेके अमलदार आहिनि लाॻापियल इंतज़ामी ज़िम्मेवारी हुजे थी उहे सुतल आहिनि उन जी मशीनरी ग़ाइब आहे जंहिं करे माण्हुनि लाइ परेशानी वारी सूरताल वधी रही आहे जेकॾहिं बरसाति जो सिलसिलो शहरनि जी चवणु आहे त बरसाति जो सिलसिलो जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जे वाइस चेयरमैन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे उन बि गणती जो महबूब इहो ॿुधाए जो क़ौमी शाइरा जे कहिड़नि हंधनि ते 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे छटे शहर जी मेन जेका क़ौमी शाइरा आहे जेको छटे शहर जी मेन स्टाफ जेके पाण चऊं था मेन प्रेस क्लब वारो इलाइक़ो आहे मेन छटे शहर जी जेका स्टाफ आहे मेन जेकी ईडी सेंटर खां वठी मेन क़ौमी शाइरा ताईं रक्षा स्टाफ ताईं उन्हनि में बरसाती पाणी बीजी रहियो आहे ख़ासि तौर ते जेका छटे शहर जी जेका मेन जेको आहे ईडी सेंटर उहो जेको हैदराबाद ऐं कराची रूट खे मिलाए थो उन ते पाणी बीजी रहियो आहे जंहिं करे उहो ट्रैफिक मुतासिर थी रहियो आहे जेके वॾियूं गाॾियूं आहिनि उहे बाईपास खां मूव कनि थियूं पर शहरी इलाइक़नि जेके माण्हू आहिनि उन्हनि परेशानी थींदी आहे हाणे हिन वक़्तु राति देरि थी चुकी आहे जंहिं करे ट्रैफिक घटि आहे मामूल खां घटि आहे पर जेका केतिरी देरि खां उते 4 खां 5 फुट ताईं पाणी बीठल आहे ऐं इंतिज़ामिया एक्टिव नज़र अचे पई या क़ौमी शाइरा जे जॻह ते बि कोई बि इंतिज़ामिया जो अमलदार मौजूदु न आहे जी रिज़वान 3 खां 4 कलाक हिन वक़्तु बरसाति खे थी विया आहिनि बरसाति मुसलसल जारी आहे जंहिं सबबु छटे जी क़ौमी शाइरा जेका आहे उहो मुकमल तौर ते उन ते पाणी बीठल आहे मुश्किल सां जेके गाॾियूं वेंदे नाज़रीन पंहिंजे ॾिसनि पिया फुटेज में पर हिते इंतिज़ामिया जो को बि अमलदार नज़र न पियो अचे कंहिं बि क़िस्म जी का मशीनरी मूव न कई वई आहे एसि ताईं जो मौसमियात खाते पारां गथी बि ज़ाहिर कई हुई त शहरी इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरताल पैदा थी सघे थी ज़ोरदार बरसातूं अची सघनि थियूं उनजे बावजूदि का बि हैवी मशीनरी अॻुवाट बंदोबस्त न कई वई हुई पर हिन वक़्तु जेके 3 खां 4 कलाक गुज़री चुका आहिनि बरसाती पाणी जेको आहे जिते शाही बाज़ार में बीह रहियो आहे उते क़ौमी शाइरा ते मेन क़ौमी शाइरा ते मेन स्टाफ ते पाणी बीहजी रहियो आहे पर उन बरसाती पाणी खे निकाल करण लाइ हिन वक़्तु को बि तहरक नाहे वरितो वियो जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ छठो खां पाण ज़िक्र कंदासीं हाला जो जिते